जी उस्ताद इश्क जी सीज़न आ भली हुजे लूसी कुत्तो कहिड़े क़िस्म जा आवाज़ कढंदो आहे? मूं पुट जी उस्ताद छा थो वॼाई? धमड़ी धमणी? या धमणी छा हूंदी आहे? धमड़ी धमड़ी धमड़ी? हाँ या धमड़ी छा आहे? धमड़ी धमाको आ अच्छा रे हाल वाल इहो किथां फन सिखियईं? पगड़न का उस्ताद मूं पुट जी उस्ताद ॿ ॿिला पाण में विढ़नि भली विड़न उहे कीअं विढ़ंदा आहिनि ऐं कीअं आवाज़ कढंदा आहिनि? इहो त हिकिड़े ॿिले जो आवाज़ कढी। अच्छा ॿिला ॿिले खे हिक ॿिए खे ॾिसी आवाज़ कीअं कढंदा आहिनि उहो करे हिते विढ़ण वारो आवाज़ आहे पर ॻाल्हाईंदा हिक ॿिए सां कीअं आहिनि? इहा नर मादी आहे? उस्ताद वो चेक करणो पवंदो नर ॿिलो ॿिली खे कीअं सॾु कंदो आहे? माओ मादी कीअं जवाबु ॾींदी आहे? नाओ छो तबियत ख़राबु अथसि छा? हाँ उस्ताद तबियत ख़राब आ तोखे कीअं ख़बर पई? माता तियुन मूंखे ख़बर आहिनि छा? ॿिलियूं ॿिलियूं? हाँ उस्ताद ॿिली ऐं रिली में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ॿिली घुमंदी वधंदी आहे रिली सदाईं खट ते पई आहे खाइण जे महिल जी उस्ताद कुते में इंसान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? को फ़र्क़ु कोन्हे उस्ताद छो? कुत्ता बि छितो थी खाए थो इंसान बि जॾहिं हुन माल सवायो ॾिसे थो त छितो थी खाए अॼु मुंहुं भला तुंहिंजो लथल आहे राति किथे हैं? उस्ताद खदड़नि वटि कुझु माल मिलियो? तॾहिं त उस्ताद अहिड़ो बूथ लॻो पिया मिलियो ई कुझु कोन छो? निभागन वंगार में वाहियो आहे मूंखे अॼु को कलाम ॿुधा भला? कलाम उस्ताद फरमाइश ॿुधा बाबा फरमाइश सभिनि कई आहे नाला मूंखां विसरी विया आहिनि पर तूं कलाम तौकल ते ॿुधा। तवक्कल दे उस्ताद हा को बि कलाम जेको यादि हुजे ईमान सां ॿुधाइजांइ पैसा तोखे पंहिंजे दिलि ते ॾिबा। हाँ उस्ताद हा मिली वञ यार तू मूंसां अचानक मौत ईंदो आहे मिली वञ यार तू मूंसां अचानक मौत ईंदो आहे ओ भा ओ मुंहिंजा शागिर्द जी जी हे टिझे वारा कलाम न शादी वारो को कलाम ॿुधा शादी ते ॻाइबो आहे उहो ईअं न त शादी ते इहो ॻाई त पोइ केरु लाहे वठई त मूं पुट जी उस्ताद छा खाइण सां पेट में सूरु पवंदो आहे? उस्ताद कचियूं कचियूं गारियूं खाइण सां पेट में सूरु पवंदो मूं पुट जी उस्ताद तोखे कुतो ॾिसे भली ॾिसे तूं कुते खे ॾिसी भली ॾिसां पोइ हिक ॿिए खे ॾिसी कीअं मुंहुं कंदो? तूं कीअं मुंहुं कंदे ऐं कुतो कीअं मुंहुं कंदो? डिॼी तूं भॼंदे या कुतो भॼंदो? उस्ताद ॿई हिक ॿिए खां ॾिसी भॼंदासीं धमू पुट जी उस्ताद कुतो तोखे चक हणी वञे पलांद में तूं छा कंदेसि? उस्ताद मां बि पुछ में चकणंदो मां वाह धमू पुट जिते बि शादी थींदी आहे उते तूं नचंदो हुहीं पैसा गॾु कंदो हुहीं पोइ पैसा गॾु करे कंहिंखे ॾींदो हुहीं? कुंवार खे ॾींदो आहियां उस्ताद ऐं कुंवार खे छा चवंदो हुहीं? त भाई पैसा वटि मूंसां शादी कर पोइ उहा छा थी चवई? हो चए थी बाबा मुंहिंजी शादी थी वई आहे ॿी का भेण थी कर
धमू पुट जी उस्ताद माण्हू दाह था कनि भली कन ॿारनि खां शइ खसे थो वञी छो थो शयूं खसी उस्ताद हिन लाइ खसे वेंदो आहे त अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त गर्मियूं कांव त आहिनि कोन बेकार न ऐं कांव त ख़बर आहे त नंढड़ा ॿार शयूं खाईंदा आहिनि कांव फुरे वेंदा आहिनि ऐं हा। कांव आहिनि कोन हिन जे लाइ मां ॿारनि खां फुरे करे कांवनि खे ख़तमु ॾींदो कांवनि खे ख़तमु ॾींदो आहियां जी उस्ताद सवाब जो कमु थो करी उस्ताद हाणे स्वाब जो कमु आहे न धमू पुट जी उस्ताद तुंहिंजो आवाज़ भलो आहे हा पोइ के शादी में ॻाई छो नथो वञी उस्ताद हिकिड़ी दफ़ा ॻाइणु शुरू कयो हा पोइ वॾी रशी वॾो भत पियो हले मां चयो बसि अॼु हिते ॻाईंदमि अहिड़ो ॻाईंदमि जो ईअं राज सॼो ॿुधंदो ॻोठ वारा ॿुधंदा भत वारा ॿुधंदा सभु ॿुधंदा उस्ताद दूलड़ी वॼायमि ॻाइण जो शुरू कयमि चारो तरफ़ बरसाति पई वसे पैसनि जी न उस्ताद पादरनि जी छो ख़बर तॾहिं पई त कज़ियो थियल हो Subscribe to my channel. And also press this bell icon.